विकामी वियासीं दिल भरे दिल ते कंदो कुर्ब पंहिंजो हिन बानी जे घर ते मुंहिंजे यार जो आहे मिलणु महांगो मुश्किल मिले थो सस्तो न आहे सहांगो घुरे सिर ॾिए सिर सौदो आहे सिर ते विकामी वियासीं दिल भरे दिल ते कंदो कुर्ब पंहिंजो बानी जे घर ते मूं तूं कबल जो ॾिनाई हो को त मरी वञो अॻे मां न खां मूं तूं कबल जो ॾिनाई हो को इन पीउ ते आयो आहे को अंदरि आबादी ज़ाहिर भर ते विकामी वियासीं दिल भरे दिल ते कंदो कुर्ब पंहिंजो बानी जे घर ते मुंहिंजो यार आहे सुहिणो वापारी ठगी न ठगाई आहे भेट बारी मुंहिंजो यार आहे सुहिणो वापारी ठगी न ठगाई आहे भेट बारी सौदो सॼण जो न आहे को इर ते विकामी वियासीं दिल भरे दिल ते कंदो कुर्ब पंहिंजो बानी जे घर ते जान चन घोरे ॾिनो सिर सोरे जान चन घोरे ॾिनो सिर सोरे उथी गई अॾीअ ते तकी नकी तोरे अथम उमेदूं हूंदुमि क़बर ते विकामी वियासीं दिल भरे दिल ते कंदो कुर्ब पंहिंजो बानी जे घर ते सिर घुरे बेटा सिर घुरे सिर ॾिए आयो वापारी मूं न निमाणीअ नसीब थी वियो आहे महल मोचारी सलम सौदो सिर जो त सले कॾहिं कटारी जंहिं हाणे होतन खे ॾिनमि अख़्तियारी ठरियो हथु हबीब उथी बेहद बहारी सिर मिलियो सिर खे सुध पई सवारी हरजाद बि हिकिड़ो कमरी न कारी वलाह बिकुल शइ न मुहीत नूरी न नारी जानन चंचे जारी थी वियो फैज़ सदुल सिर घुरे सिर ॾिए अचे ॾिनई ॾाह के आया का पढ़ी सदको करे साह अस अलस्त अरवाहनि खे अगही आगाह कालू बला जे कवर ते कयूं काहो काह जानन चंचे लाहु लाहू थी लंघे सिर घुरे सिर ॾिए बीठो पिरी पुकारे सभा जन सदन सां तो मोहबती मारे फज़कुरुमनी अस्कुरकुम तो डसे ॾेखारे वहदत जे दरियाह में ताल वठो तारे जानन चंचे सारे हो सारींदनि खे सुपरी ही जेको साहिल वारो वाक़ियो थियो आहे न पोइ तव्हां बैत हा जो विकाइण आयो हा ॻाल्हियूं घणियूं आहिनि घणियूं ॻाल्हियूं आहिनि हिकिड़ो उराह ते वेठो आहे सा उन्हनि जो सूरत ई शाहिद आहे उराह ते कातुल वेठो आहे कुहाड़ी में कहे जो हुनजो पोइ जेका हीअ चुंब आहे इहा वधी वई कुहाड़ी त हिकिड़ो वॾी कोठी बीठो तंहिंखां पोइ मुंहिंजे उराह ते चढ़ी वेठो आहे सम्झो साईं पोइ कुदरत हुनखे को अहिड़ी विधी जो पाण लही वियो पाण लही वियो त हाणे वञे थो मां चवांसि उहे जेको तो कमु कयो आहे उहो पंहिंजो बि ॾिठी हाणे मुंहिंजो कमु ॾिसूं पोइ वञजांइ विहारियोमांसि वेही रहियो इहो नंढड़ो हुजे त हिन निसार खे ख़बर थी निसार ॿंज में बीठो हुजे झोक ते पहिरियों मोहम्मद ॾिसो अचे पियो तीअं ॾिस फिराणे साईं खे कुठो पियो उराह ते वेठो पोइ लही अलाए कीअं लथो बाक़ी हीअ ॻाल्हि अचे हा अचे हा हो जो होॾां आयो त हिन जेका कुहाड़ी पई हुई उते उहा अचण खां खणी ऐं सिधो थियो हिनखे हर करण मूं चवां छा थो करे सूअर अॻे मुंहुं मारियो अथमांसि वरी तूं बि थो मारेसि अॻे हुनखे मुंहुं मारियो आहे ज़ोरी मोचराणी विहारियो अथमि वरी मूंखे मारे हथु बची कीअं वेहे मूं हुनखे अॻे मारियो आहे तूं मारंदा आहियां कुहाड़ी हुन फिटी कई हे कातुल खे सरबत घणियूं ॻाल्हियूं आहिनि असांजो आलमाणो घर हो फ़क़ीर बि हो बाबो आलम बि हो पोइ जॾहिं इश्क बाबा साईं वटि आयो त मदरसा ॿिया टिया सभु ख़तमु करे छॾियईं हिकिड़े झंग में रहियो हिकिड़े सर जे ॿूड़े में सर जो ॿूड़ो 3 साल त उन में गुज़ारियईं लुखूं उञूं मींहं ॿिया टिया उन खां पोइ हिकिड़ी कची अॾावत कयईं ॿाहिरि असांजा भला सभई नेक मर्द निमाज़ी रोज़ा हे हो पाण चढ़ी वियासीं हुन मुल्क ते पोइ सभिनी सलाह कई त हीअ असां में काफ़र थी वियो सम्झो हाणे हिन सां बाइकाट कजे हिन सां खाइणु पीअणु मरणो पढ़णो उथणु वेहणु ॻाल्हाइणु ॿोलाइणु तर्क इहा सलाह पाण में ठाहे अम्मा साहिब खे चयूं
त ही असां में काफ़र थी वियो। न रोज़ो न निमाज़ न ज़ाहिर जो को कलमो न को क़ुर न को ॿियो न को टियों ॻाल्हियूं वठे कहिड़ियूं कहिड़ियूं थो करे पतो ई कोन थो पए कंहिंजे सम्झ में ई नथियूं अचनि। ही काफ़र आहे असां बाइकाट कयूं। अम्मा साहिबु चयो त बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो मुंहिंजे गुजी मां काफ़र बि आयो मोमिन बि आयो गुजी जो मूंखे सूरु आहे जहिड़ो काफ़र थोरो मोमिन हुयो। तव्हां भली बाइकाट कयो जीअं भेण अचे कयो मगर बाबा माखम न पुॼे जान मां मूंखे प्यारो आहे पर प्यारो हुजे या कौड़ो हुजे काफ़र हुजे या मोमिन हुजे मुंहिंजी गुजी जो आहे न तव्हां भली कयो। चए चङो जी ईअं नथी कनि तोसां बि बाइकाट आहे तूं न असांजी माउ न असां तुंहिंजा पुट न असां तुंहिंजो मरणो न परणो न अचु न वञु असांजे ॿार खे हथु आहे। जॾहिं इहो ॿार पियुसि त मजबूर थी पई त हाणे हिकिड़े खां 4 पतियूं थियूं वञनि 5 पतियूं मूं उहो 4 हिकिड़े खां 5 4 पतियूं वञनि थियूं रोंदी मूं वटि पहुती अबा जान मंद आंडे सार छोड़ानी सराइकी बि असां कंदा आहियूं। मुंहिंजी अम्मा साहिबु बिलो ई कमु मां बाबा सां शादी कई नंढड़ी ही जो बाबा वटि पोइ हो सिराइकियूं ॿियूं टियूं हे सभु कुझु अचे सिराइकी कराईंदी अबा में कुमार छोड़ी अबा तेरी भिरात कम बाइकाट करके मैं कुंभिया कर आखिरे पेन होने 4 पे मैं करूँ इंदन ते हिकड़े का अबा जानवर छाणा थी अबा वल्ला दे छोड़े ही गार को अबा मानू के प्याख देन ज़ाल ते जी उहा ते कण बेज़ार है उहा आखिरी निकाह मुखो छॾ मतो मां हर हजे वञण में अलाह न छोड़े सा हर हजे वञण अलाह कोन छोड़े आखिर जान मत ईअं न थी हाणे चुन माउ जा आंडा ठूफ जो आहे सॼा फैल थी वञे आउट फैल थी वञे गिलास में रखियोमांसि अमां चङा हुन तो सियाह में पलीत कोशिशि करे न पाक थी वियो आहे असां पहिरियों दिलासो ईअं ॿिए दिलासे बि में ईअं टियों दफ़ो आई हाणे निमाज़ हुजे या ईद जी रमज़ान जी उहा बि मां न पढ़ी हिते चऊं देख अञा काफ़र न 12 महीना सजदा बि न ॾींदा अबा जान मां अॼु मैं आई आहियां बसि इधर जा उधर या तूं त असां अपने का तूं कूड़े डटे ॾींदई करेंदा नहीं वो साॻे पेर ते खड़ें दिलि में चयुमि त कहिड़ा ॾिहाड़ी कूड़ा हणासि मतिलबु मां ॻाल्हि में ॾिस सुन ॻाल्हि धुरी सुणावई आहे कया हाणे हू मुंहिंजे लाइ वेठी रोए मां पंहिंजे महबूब लाइ वेठो रोआं ॿई पिया रहूं हा ॿई मूंखे हुन खे छिननि था हूअ चए त मूंखां पुटु थो वञे ॿई वेठा रहूं मां ॻाल्हि सुणावई आहे हा भाउ ॻाल्हि सुणाई अॼु जा इधर जाओ मतिलबु यार जी सिक विच रोवण महकूं ॾाढी राहत आई ॻाल्हि अवली अम्मा मैडी महकूं यादि आई त कुनफ यकून को अॻे में हिकिड़े ॿिए समुंड चाही जॾहिं कुनफ यकून दा होका हुलिया उथनि धार चेस में ढाई अलस्त वाला आवाज़ ॿुधोसि में रांझण मुरली वॼाई कालू बला वाले कंवड़ असाॾी फरहत कालू बला वाले कंवड़ असाॾी फरहत निंड फिटाई रोज़ अज़ल जा अंग अड़ियल आहे कुझु झिणक न अम्मा माई पेट जे विच अम्मा माई में नाल गधा माही पेट जे विच अम्मा मेरी में नाल गधा माही पालकी ते पे में कूं पैलुस ॾाढी फरहत आई पिछे ॼम जे वक़्तु निखिरा की मां कूकां करदी आई कुर्ब जी काटी नाल वढिया हा नाड़ा मैदा दाई बांगे मेदे में कन विच वेतर बिरह जी बांग सुणाई बांगे बांग ने बस की पे कल में जी मैं वाई ला इलाहा कऊं रंग जॾां मैं इल्लल्लाह ते आई त मीम दा ओला भॼ पिया भोला सारी सुरत सुझाई नींहं असां को अॻहि होड़ा वरी छा डोली बि अहिड़ी मां अॻियां अमां खुलियो आयुसि वरी जेको मां सुबुह कयासीं बि तूं ॾिस नींहं असां को अॻहि होड़ा डोली बि अहिड़ी आई पींघा पितण ला ॾुखां जी डोली अम्मा में कां ठहाई सिक दे पावे सूर दे सेरूं ॿाहियां ॿाण जड़ाई वाण वेला टांग तलबी बूंदे बिले खड़ाई सिक जी डोरी लोॾण वारी ॿाहिनि विच ॿुधाई इश्क जी लोली अम्मा में को बलझणा विच ॿुधाई इश्क जी लोली अम्मा में को बलझणा विच ॿुधाई रब चली जा
नाला दुआई लूणू में रग दे विच तोही तंद पाई जेसी चेस नंढड़ी नी घर तेसी चई चुप आई अज थया में वात वकील ख्याल ही विच आई के डौंदियस के डुआयस छिपिल छाड़ सौदाई दिल विच आख में यार को गोला वौड़ लहा में माही वौड़ी छस में सागे सारे जग पेश महदी आई शाह जहानिया शाहपुर विच मैं कुसारी सूरत खाई पिछे कितम सुजूद पर शुक्राना मवला मूरत मिलाई भेण भेणावा घेला झेड़ा लाटे लोची लग विञाई नान भजाया सबके हाल कब लगाई दे भड़ी झेरन अम्मा मेरी तूना झणक में आई कोन मुड़सा गाली को तोले चरण फाही मुर्शिद मिलिया मैं आप सुनाता मेहनत सारी जाई कुलदम देव चुबली मरम तुझे सागे समुद्र आई जानन चंदा भोला भरचा अम्मा में कुछ मिल गई माही माही चई हाणे में बात छॾे वञनि त वरी मां तोखे न छॾींदुसि मां तोखे न छॾींदुसि पोइ वरी हिकिड़े आलम खे बाबे जो संती हो वक़्त जो उन आलम खे घुरायईं त मूंखे हिन हिकिड़ो जवाबु ॾेई उन में रहाए छॾियो आहे उहो सभु ॾाढियूं पतियूं बि मूं छॾियूं हिन जी उन ॻाल्हि में तूं ॿुध त हीउ छा थो चए मां नथी सम्झां उहो आलम आयो अचे वेठो खट ते मूंखे चयो बेवकूफ़ मतिलबु जी साईं हेॾा हा मूं अची हेठो वेठुसि मूं खट ते वेठो आहे लठ पई हुअसि वाॾनि में उहा कढी हथ में कयईं चईं जेको तो ॾटो ॾिनो आहे या कूड़ ॻाल्हायो आहे या सच ॻाल्हायो आहे उहो छा चयो थी मां ॿुधां मां शुरू कयो दिलि में बाइट शुरू कयमि त हिन लठ वाॾनि में रखी अखियुनि मां ॻोड़ा हलणु लॻसि जॾहिं बाइट पूरो थियो तॾहिं चएसि हिनखे दुआ कर हिनखे चयो हे उन मुल्क ते अॼु असांखे पतो ई न आहे असांखे ॿिए जहान ख़बर आहे जिते हे वियो आहे हिनखे दुआ कर हिनखे कुझु न चओ पोइ अम्मा उन जी वरी छा जी ॿुधी पोइ बका ते मूं वटां वई अला कहिड़ो ज़िलो आहे असां उन ॾे वञूं था पिया छोकिरो वज़ीर अली नालो अथसि उन जो खणनि ते हो उहो खयूं मोहम्मदपुर पिया वञूं दवा खां पर हिननि जा सॾ इहे हुजनि आ ॼाण साईं आ ॼाण साईं न छोकिरो वाट ते बका ते हलियो हाणे मोटाए गाॾी ॻोठ आया आहिनि असां बि हेॾो पहुची विया आई अली हिननि खे सलाह ॾिनी त कंहिं मथां फ़क़ीर आयो आहे इहो जीअरो करे ॾींदो वाट ॾिसंदो नी तालिब हो छोकिरे जी ॾाॾी आहे उहा खणी आई आहे हाणे अखियूं तखियूं चुल्हियूं रत मुंहं में का बि कान्हे का दम दम को शइ कान्हे का हाणे मूंखे झोली में न ॼाण साईं ए असांखे जीअरा कर ॾे सॾ ते को कीतोसीं सॾां ते पहुची गए इथई असांखे इतबार आ गया त तूं इनको जीअरा करेसि अरे बाबा मैं क्या जीअरा करेसि मेरा हाल कहिड़ा है तो मैं को क्यों पिया आख दो मुआ कहिड़ा जीअरा छे मैं को दिखाओ तो सही ना बाबा अहिड़ा ॿार में न रखो अल्लाह जा मारे ॾे मैं इनको कीअं जीअरा करां बसि झोली में वेही वेही हा बसि असांखे पके जीअरा थीसीं मजबूर थी पियो अहिड़ो फाथो अचे कीअं कयां काॾे वञा छा थिए ईअं कमर उचको आयो सम्झो ऐं बसि ईअं खयोमांसि खणी हथनि ते हीअं कयो अलाह दी अमान हो वई महदी मदद हो वई उमेर दराज हो वई बख़त बुलंद हो वई महदी मदद हो वई असांजी सुञ फ़क़ीर जी सुञाण हो वई बसि लोली हले थी पई अखियूं खुली वियूं अखियूं खुली वियूं माउ बि वेठी हुयसि ॾाढी वेठी हुयसि मतिलबु मां बि चयसि थणनि ते चिमिजी वियो
हाँ उहो अॼु जवान आहे अदा छा केतिरो पढ़ियो आहे सरकार माना इंजीनियरिंग पढ़ियो आहे इन वक़्तु जवान आहे जेका बात टेक्निकल कॉलेज में इंजीनियरिंग पास कई अथई पढ़ाई बि सॼी वरी ॿ अहिड़ा कुदरत ॾेखारिया महदी मुंहिंजी सरकार त तूं वटि मूं वटि इहा जानू खे न दिलि जाए सुञाणे बि उहो पियो मोहम्मद अली खणी आहे गुलरी मादी सियारो आहे चाली हो सियारो आहे घर मूंखे फ़क़ीराणी चयो त हिकु पुती छोकिरी आंदी आहे गुलरी मादी हे किन कंदी वॾी थींदी कढड़ा हिनखे फ़क़ीराणी खे चयुमि त सियारो आहे पारो हिन सासी खे जो मां काथे फिटी करायां हिन मरी वेंदी हिन जो बंबार काथे पवंदो छॾियोसि चई न असली कढ हिन महिल पर कढ घर जी जहिड़ी ख़बर अथव ॾाढा मर्चनि घर जा माण्हू वॾी सरकार आहे बि इहा सरकार हीअ जेका दुनिया में सरकार इन खां बि वॾी आहे हा मूं लाराइण चवंदी वठो वठां मां हाणे हीअं कयो भला रातो की राति हिन कुकड़नि जा मिटी जा गुंदरा इन में पलाल विझी रखोसि जे नर थियो त पोइ धारींदासीं पोइ त धारियूंसि हा नर थियो त पोइ धारींदासीं मादी आहे तव्हां ॾिसो विस्तार सभिनी खणी गाॾियूं मादी आहे उन खुॾले में रखी पलाल रखड़ाए मथां थकण लाराए चापुड़ फिटी कयोसीं सुबुह जो ठहंदो आहे हेॾी अथसि अचार उहो अधु कुतो थियो असां वटि जवान थियो त खां पोइ मरी वियो इहे महदी पंहिंजो फैज़ ॾेखारियो जानू में ताक़त कान्हे मगर उन पंहिंजो कुर्ब कयो सरकार महदी जहान या जहान जो मालिक रहमतुल्लाह अलैह इहो उन जो कुर्ब उन जो फैज़ चढ़ा पाए छेर पाए मथो घाड़ो कर मिटी सां ताम सां गॾु खा विञाए पाण फना कर तरक कर हर शइ खे अचे अचे बाहि वधो इन इश्क सरकार जो तालिबो हुजे लाड़काणे में आयो आहे उन खां थो पुछां दादा मूंखे रब इश्क बेक़रार करे छॾियो आहे हीअ चसराहूं में बि पियूं आहिनि चढ़ा पाए छेर पाए मथो घाड़ो कर पाण खे विञाए तरक कर आयाश खे तरक कर ज़मीन ते सुम्ह अचे हीअ मूंखे बाहि लॻी आहे हाणे मां छा कयां सलाह तुंहिंजे त मूंखे अहिड़ी अकल न आहे मूंखे चई चढ़ो महदी जो आहे छेर महदी जी आहे तरक कया त महदी कया तूं महदी थी वञा छा मुड़ुस सां कुड़ो थो हाणे अदा मुंहिंजा कम लही आहे अचे मुंहिंजे ख़ौफ़ पैदा थियो हल इश्क हाणे नथो छॾे मूंखे हलंदे 3 साल मुंहिंजा इन गुज़री विया 3 साल इश्क थो चवे त तूं जानू उहो है जो कख थो ते रखे तरार हणेसि अॼु तूं हिन हाल खे क़बूल कया केरु आहे मर्ज़ी थो कराई हे पाण रहिजी विया तोखे बि रहाई थो पाण रहिजी विया तोखे बि रहाइणी था बसि जेॾी महिल इहा अचे इश्क सलाह विधी हाणे हुजऊं बि मुसाफ़िरी में किथे हुजऊं खीरथर सावण जा लाभ आहिनि कणकुनि जा खीरथर जो मुल्क इहो नांग एॾो सावण जो हूंदो आहे जो कीड़नि जा अरव आहे हाणे विया आहियूं हिकिड़नि दोस्त हुजनि तंहिंजा उन्हनि वटि हाणे जेॾी महिल त पाण हुजनि लाभनि ते असां सुबुह सां पहुतासीं माण्हू कोई शहर में कोन्हे सभु लाभनि ते असां वरिता कयूं पहुतासीं खटियूं पियूं आहिनि हिकिड़ी खट ते मुंहिंजो छोकिरो शौक़त हली वञी वेठो ॿियो कम सां सैयद साण हुजे जंहिं पहिरियों ई ॾिसंदो हो त मां ॾे वञु वियाह टप त उहो नांगो वेठो थी जो लोॾो ई हिकिड़ो उहो सैयद ॿी खट ते वेठो टी पई मां वञी उन खे रहो ॾिनो आहे हाणे खट जे वेहण जो ख़्यालु कयो अथमि हाणे इश्क थो चवे त अॼु तरफ़ कर अॼु तरफ़ कर इन खट खे तरा करे अॼु तरफ़ कर हाणे बीठो आहियां इन ख़्याल में वॾाई चवे त वे इश्क चवे त न वे ॿ शयूं अचे गॾियूं सम्झो साईं त तूं सही आहे तूं जानू उहो आहे जो कख को तोते उछले त हुनखे तरार न हणे तोखे आराम न अचे अॼु तोखे तूं उहो साॻियो आहे तो में हीउ हाल थियो आयो आहे इहो तो में ख़ुदि मुर्शिद हाल
तोखे अख़्तियार कराइणो आहे त उहो कर। ही पाण रहिजी विया तोखे रहाइणी था। जेॾी महिल इहो ख़्यालु अचे पूरो मुकमिल वेठो दावत असांखे हुजे खीर थर खानकी। मुंहिंजो छोकिरो शौकत अली साईं हुसैन शाह जेको पहिरियां मूंखे मादी सरकार वटि वठी वञे पंजाबी हो मुल्तान जो उहो हुसैन शाह उहो मुंहिंजो साण हुजे गवैयो माण्हू बि हो। हितां गॾिजी आया आहियूं उन मुल्क में पाता आहियूं खीर थर सावण जा मुल्क ॾियारा आहिनि कणकनि जा लाभ आहिनि। सभु को कणकुनि जे लाभनि ते हलियो असां उन्हनि जे ओताक ते हलिया वियासीं। जंहिं उन्हनि जी ओताक में पहुतासीं त खटियूं पयूं हिकिड़ी ते हुसैन शाह वञी वेठो ॿी ते मुंहिंजो छोकिरो शौकत अली वेठो। टी खट खे मूं वञी पासो न वेहण जे कारण खट जे भरिसां ॿाहीं जे हाणे वेहण जो इरादो कयो अथमि त हकल आई इश्क थो चए तरक़ करेसि न वेह नफ़्स थो चए त वेह जहिड़ो लॻी वियो हाणे उते बीठो आहियां जहिड़ो हले थो पियो इश्क चए तरक़ कर नफ़्स चए त खट ते वेह हिते बीठो आहियां हाणे जहिड़ो हली वियो त मूंखे हुसैन साहब थो चए जानवर क्यों खड़े पैसा क्यों नहीं हथ जो इशारो ॾिनो मांसि चुप रहियो। हाणे मूं बीठो आहियां इश्क चवे तरक़ कर अकुल नफ़्स चए खट ते वेह जहिड़ो लॻी वियो चुप बीठो आहियां ॿिनि जो टकर थी वियो बीठो आहियां नफ़ी जे मकान खां जो बिटाई साईं बीठो आहे त निहाईअ कोन्हे सुख मुंहिंजा सुपरी भले राति ॾींहं सड़े राति ॾींहं ॿाहिरि वफ़र निकिरे उन नफ़ी मकान खां हिकिड़ी शइ चवनि त मथे चढ़णु लॻी जीअं बदन ते चढ़िबी आहे का शइ ॾिसो आहे त चढ़ी वञे माकोड़ आहे या कहिड़ी आहे का बि शइ आहे नफ़ी जे मकान खां हिकिड़ी शइ उथी आहे उहा मथे थी हले चुप कयूं बीठो आहियां जॾहिं हली 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 उन जे मथां कादर थी वई त जहिड़ो हले खट खे हिन चंगुनि सां पोइते थेलो ॾेई चयमि तलाक वञी हेठि हेठि साईं हुसैन शाह चयो दबा जानवर फुर छोड़ी सिराज कंदो हो मुल्तान जो माण्हू हो इहो मुल्क चिन रुगो असां चऊं खपुर हो चवंदा हुआ खंघर कीवलिया वांगुरु पे खंघर घुमजे न हिन मुल्क दा सूहा बि तूं वो छोकिरा मैं परदेसी खंघर को खा घटे असां रुल वञूं बाबा उॾही ॾुख खट तरक़ करे अपने मुल्क च बाक़ी इथां तो न कर मां साईं जेकी थियो सो गुज़री वियो न थींदो छोकिरे मुंहिंजे खे चई त शौकत उथी बाबा को इहा तॾा लाह ॾे ॾाढो वेझो पियो उभो उथी विछाईं मां वेठुसि मालिक बि आया मालिक ॾों लाभन ॾहूं मोटी सभु को पंहिंजे ओताकनि ते कमनि ते आया घरनि में अचे ॾिठो अॻे मुंहिंजा दोस्त हुआ वाक़ुफ़ा चङी तरह ज़माने जे वक़्त जा उन्हनि अची मूंखे हेठि ॾिठो वकील साईं तूं हेठि छो वेठो आहे अला बसि हिते वेठो आहियां हुननि बसि कयो कुझु कोन तव्हां मुंहिंजे हाल ऐं ख़्याल में तव्हां राज़ी रहो न थींदो जीअं तव्हां था चओ ख़ैर मानी टिकी थी कुकुड़ कुठऊं खणी आया मानी आई छोकिरे खे बि ॾिनऊं असांजे खे बादशाह खे बि ॾिनऊं शाह साहिब खे मुंहिंजे आॾो बि हाणे रखियऊं उते हिकिड़ी चुल्ह ॿरियल हुई उन मां खाक जी मुठ खणी असां विझी मानी बोड़ में हुननि सिधाऊं कयूं साईं फ़क़ीर छा कई आरामत जेकी कयमि सो इहो ई आहे वधीक तव्हां न चओ त तव्हां ॾिनी मुंहिंजी मर्ज़ी आहे उन खां वठी पोइ मूं खट तरक़ कई ऐं चढ़ा पइजी विया छेड़ियूं अची वियूं सभु कुझु थी वियो घर में भंडण पइजी वियो कबीलो सॼो छो त उन्हनि मंझि हिकिड़ो ज़माने रहूं बि हिकिड़ो मूं हिकिड़ो चङो हुउसि ॾिठमि त हीअ अहिड़ी शइ असां वटि हिन हाल में अचे वई
सॼो कबीलो ॾाढो ज़ोर ॾिनो ऐं कोशिशि कयूं त तूं इहो मुल्क छॾ, मोटी अचु। पोइ हिकिड़ी राति सभिनी पाण में सलाह कई, सॼे कबीले भाउर भेणूं भाॼायूं भाइटियूं भाणिजूं सॼो कबीलो मूं वटि मेड़ थी आया। मूं हेठि वेठो आहियां, हिननि ते मुरलियूं शुरू कयूं। हाणे उते मुंहिंजो ॿोल अचे हलो हो त मां रोआं थो वेठो। अम्मा मुंहिंजी माता भुंजला रोए थी, भेणूं भाइयूं सभु रोअनि था, पर तूं हाणे कहिड़े हाल में आयो आहे? महिरबानी करे नी कर कयूं ल हो मुंहिंजे लाइ था रोअनि, मां पंहिंजे महबूब लाइ थो रोआं। उते ॿोल आहे मुंहिंजो। रोंजनी रत दे गोढ़े जेके फ़कीर फटियां, रोंजनी रत दे गोढ़े जेके फ़कीर फटियां, राज गुझा मेरे महजीदा ॼाणनि क्या ए जटियां, रोंजनी रत दे गोढ़े जेके फ़कीर फटियां, इश्क दे नांगो खादमो नीह नशा खुमारी, इश्क दे नांगो खादमो नीह नशा खुमारी, ज़ख्म नहीं प्या छुटदा बद बद ठकियां पटियां, रोंजनी रत दे गोढ़े जेके फ़कीर फटियां, राज गुझा मेरे महजीदा ए ॼाणनि क्या ए जटियां, रोंजनी रत दे गोढ़े जेके फ़कीर फटियां, मिल कर आए नी मांडरे भोपे जोगी फोगी, मिल कर आए नी मांडरे भोपे जोगी फोगी, जहर नहीं प्याटदा जहर नहीं भोपा के बिड़गान जहर न खावे, जहर नहीं प्याटदा परत घटे नस्बतियां, रोंजनी रत दे गोढ़े जेके फ़कीर फटियां, राज गुझा मेरे महजीदा क्या ॼणनि ए जटियां, रोंजनी रत दे गोढ़े जेके फ़कीर फटियां, हथ पेरदा ए दंग नहीं खादुस जिगर दाजरा, हथ पेरदा ए दंग नहीं खादुस जिगर दाजरा, भली खावे लख बेरा भली खावे लख बेरा, जे छोड़ गया तो मैं मुठियां, रोंजनी रत दे गोढ़े जेके फ़कीर फटियां, राज गुझा मेरे मुर्शिद दा क्या ॼाणनि ए जटियां, रोंजनी रत दे गोढ़े जेके फ़कीर फटियां, कर कर आए नी मेरी भॼाया बिरा ऐं भेणी, कर 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 आए नी मेरी भॼाया बिरा ऐं भेणी, थी न चरी सिख सियाणी थी न चरी सिख सियाणी, कीअं करां जो मैं लुटियां, मेरे महजीदा क्या ॼाणनि ए जटियां, रोंजनी रत दे गोढ़े जेके फ़कीर फटियां, डंग लावे चिच लावे फूके दे खावे, डंग लावे वल चिच लावे फूके दे खावे,
कभी भी मेरे मन को प्रभावे सदा भी मेरे मन को प्रभावे जान रचन मैं कहूँ उठियो रोते निरत जे गोढ़े जे के फकीर पटिया राज गुझा मेरे महदीदा क्या जान दो ए गटिया गोढ़े जे के फकीर पटिया चालियो सावण जो खट तरक थी वही मुझी शौक़ जी शादी हुई पंहिंजे दिल से शादी कयमि हाणे असां घर पहुतासीं असांजो बिस्तरो थी वियो ज़मीन ते ज़मीन अॻे ई ॾींहं जी सॼल ततल वरी उन ते बिस्तरो हुई त उहो बि तपी वञे फकीराणी चए थो हाणे मां कीअं कयां मां तोसां कीअं अचेसि मां कीअं वेहां असां चयो जे खट सां रहो त खट ते भली हुजो त असांजी जॻह ही आहे वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे निच घर बेज़ार थी विया कबीलो बेज़ार थी वियो असां चयो कुझु बि थी वञे असांखे पंहिंजी फ़क़ीराणी चयो त मूं तोखे कयो इश्क मुंहिंजो इश्क अथई हाणे या त मूं त हथु खण या त फ़क़ीरी छॾ असां चयो त ॻाल्हि ॿुधो तव्हां पंहिंजी मर्ज़ी कयो असां माशूक ॻोल्हे चूंडे करे आयासीं पूरी दुनिया हिकिड़े पासे 14 तबक हिकिड़े पासे माशूक हिकिड़े पासे हाणे माशूक न छॾिणो आहे दुनिया हली वञे त हली वञे तूं बि हली वञ त हली वञे हाणे शौक़ु तूं बि पूरो कर चूंडे पूरी दुनिया में जो ते दिलि घुरई त ही हिकिड़े पासे दुनिया हिकिड़े पासे तोखे इजाज़त आहे जीअं मूं कया तूं ईअं कर त मुंहिंजो ज़मानो अॻियो ॾिंगो हो उहा बि ख़बर हुअसि की पोइ मूंखे तूं कतरो कंदे मूंखे सुझे थो त तूं जेको आहे मां तोखे सुञाणां थी तूं उहा जो पोइ मूंखे कतरो कंदे मटो न न न हक़ीक़ी वाइदो सचो आहे अहिड़ी तरह तव्हांखे आज़ादु कबो जो वरी तव्हां ॿाहिरि लुॾियूं हलिया वञो तीअं कंदे कलेक्टर वटि हल हुकूमत में हल किथे बि हल दस्तावेज़ लिखी ॾियो दुनिया कयूं हलिया वञो असां पंहिंजो माशूक न छॾींदासीं तव्हां छॾे वञो तव्हांखे इजाज़त आहे तव्हां बि शौक़ु पूरो कयो असां बि शौक़ु पूरो कयो तव्हां बि शौक़ु पूरो कयो आहे त शौक़ु उहो बि फाथल आहे बस कयूं काॾूं न काॾूं मोटायूंसि काॾूं न काॾूं मोटायूंसि मोटाइणु कोन थियो इहो मुल्क ईअं गुज़रियो हाणे लोढ़ो आहे भरिसां उते मुंहिंजो बिस्तरो आहे फ़क़ीराणी अचे सुती आहे मुंहिंजे भरिसां लोढ़े जे भरिसां विछूं आहे हिकिड़ो निकितो आहे पर हीअं सम्झो 3 आङुरनि जहिड़ो हुजे उन ते मूंखे धकु हयो लोढ़े जे पासे ॾांहुं मूं हुजां फ़क़ीराणी हुन पासे ॾांहुं हुजे धक सां जाॻियुसि ईज़ा आयो पर ईअं थियो जीअं टीवी ॿरी वरी विसामी वेंदी आहे वरी धक सां ईज़ा थियो जाॻियुसि मगर पोइ कुझु न बरातियूं 4 गुज़रियूं वरी उहो साॻियो विछूं असां उन जाॻियासीं ॾिठोसीं विछूं आहे उनखे वञी लोढ़े में रखियोसीं यार चङो जो मूं आहियो आहे फ़क़ीर मारई आहे वञी हुनखे लोढ़े में फिटी कयोसीं बरातियूं 4 गुज़रियूं बिस्तरो असांजो साॻियो हुनजो ॾाढो बि हुते वरी आयो धक सां ईज़ा पोइ जीअं टीवी सामी वञे पोइ ईज़ा कोन्हे 2 दफ़ा ईअं थियो 3 दफ़ो अचे धकु हयईं हिन चंग में हिन जाइ हिन सॼे जंग हिते हयईं
ॾखण जो हवा घुले पई, ॾखण मुंहुं करे वेठा त हिते का शइ हिते चुरसी पई। ॾिसूं छा आहे, ॾिसूं त उहो विछू आहे, डंग फाथो पिया पाण मरी विया, डंग फाथो पिया पाण मरी विया। असां डंग हुनजो कढी तरी करे रखियो, असां चयोता असां तो कोन मारियो आहे, मुंहिंजो महदी न सठो उन मारियो थी, ॿियो पंहिंजो नियत मारियो थी, मूं त मुंहिंजे हादी न सठो, मां तोखे ॿ दफ़ा छॾियो, मूंखे इहा पका अॻे ई ख़्यालु चवंदो हो त हो करे तूं न कर त पोइ हो न हूंदो, हो करे तूं न कर त हो न हूंदो। इहा मूंखे तसली मिली ऐं मूं ते मुंहिंजो हादी कखु न सोचियो आहे, तूं मरी वञे मां उहो ई ॾिठो आहियां। अहिड़ो ज़मानो दुनिया गुज़रंदी आई, हलंदी आई। इहो ॿुधाए जाएगा मादी सरकार ब्रह्मतुला असां वटि आया आहिनि, पाण कोन आहियां, ॿाहिरि वियल आहियां को वॾे डस्टबिन ते, 12 न कढे कंडे सरो ई बगो न रोस उन वटि वियो वञा वेंदे ई मूंखे हलां त भंग पइजी वञनि, हलां त भंग पइजी वञनि, चवां त अॼु छा आहे, नेठि उते पहुतुसि हुन सां ॻाल्हाइण थो त छोकिरो मुंहिंजो पहुची वियो नंढो मस्तु मामा दॾी त सरकार आया आहिनि। बसि उतां मोटियासीं, साईं चयो त दादा तव्हां माण्हू न मुंहिंजो ॼाण थो अचे, पर पोइ हिननि खे इंतज़ारु कनि, साईं अची वियो पाण कोन्हे, छोकिरे अची ॿुधायो, असां मोटियासीं पहुतासीं। मूंखे अञा चढ़ी आहे हिकिड़ी चढ़ी आहे, छेरियूं आहिनि चढ़ी हिकिड़ी थी विया। जॾहिं सरकार पहुतासीं अचे त हाणे साईं दरवेश वेठा आहिनि, सरकार वेठा आहिनि, दरवेश बि हुजनि। जॾहिं मूंखे इहो हाल ॾिठऊं तॾहिं मूं ते हिननि शुरू कई शर्मदार महदी थी वियो, छेर चढ़ो महदी जी वारी, तूं महदी थी वियो, शर्मदार छेर वॼाए थो ॾेखारे। हिननि जी मूं चयो मरामत शुरू थी वई, जीअं ॿिली घुमंदी आहे, चढ़ी थी साबी नथी वञे, अहिड़ी तरह थो हलां पियो, मालिक त वेठा आहिनि ॾिसनि। ख़ैर राति ख़ैर जी गुज़री, सुबुह थियो आहे, ओटाक में हुजऊं मैखाने में, अर्ज़ु कयोसि सरकार खे त या मौला कुर्ब कर, रहमत जा कदम हुन बेकार जे अॻियां ते हली घुमायो। चई हा, उथी हलियासीं, पाण खे ॾूंघड़ो त न थमे, हाणे हलूं था पिया, मालिक त सभु कुझु ॼाणे पियो, ॾिसे पियो, ॿुधे पियो, सभु कंहिंजा ख़्याल ॼाण बीमारी, हलूं था पिया त मूंखे चयऊं त ॼाण कहिड़ो अथई, सादिक अली नालो तरीक़त जो आहे, उहो बि सम्झंदा हुओ। अञा तो यार हेॾी चढ़ी पाती आहे, असांखे हेॾो चढ़ो हूंदो हो जो लंघंदा हुआसीं कंहिं फसल मां त माण्हू चवंदा हुआ को माल पियो आहे, जॾहिं अचे ॾिसंदा हुआ त चवंदा हुआ फुकरा हुआ, वाह वाह धम धमा इश्क खे नचाए, ओॾो हुननि जा आवाज़ हो मालिकनि जो चवणु हे धम धमा इश्क खे नचाए, बेशक कुॾाए इश्क खे, तोखे अञा हेॾी चढ़ी आहे, असांखे हेॾो चढ़ो हूंदो हो। पर जेके हुननि जूं ताक बराबूं उहे मिटिजी वियूं, पाण खे कीअं ख़ुशी थी। इहो वक़्तु ईअं गुज़रियो। वरी हिकिड़े वक़्तु के ॻाल्हियूं तव्हांखे यादि ॾिनो भई मूंखे यादि ॾींदा वञो जी, ॻाल्हियूं घणियूं आहिनि, हिकिड़ी न आहे। ॿियो ई साईं जेको सतपुरी वारी तव्हांखे ॿुधायो, हा एॾी वंज, हा विया आहियूं न्याणी में, तालब साणनि हिकिड़ो छोकिरो आहे तालब, उन खे चढ़ी आहे, चेर बि आहे, चेरियूं चढ़ा सभिनि खे हुजनि, को वक़्तु अहिड़ो हो जो चेर में बि छड़ियूं चाढ़ तालबनि खे, पेरनि में, चेल में, ॻीची में चढ़ा। उते पहुता आहियूं, सरकार सां मिलियासीं त उन नंढड़े खे त साईं जन चवनि था दा इहा चेरी ॾींदी असांखे, हो जवाब में थो चए त साईं जन नाराज़ थींदा,
तालबन जा रात खुली आहे ॾिसई न अहिड़ो तालबन खे सम्झायो आहे त मूं खां सवाइ मादी खे बि न सुञाणो साईं जन चवनि नादा इहा ॻाल्हि न आहे इश्क जी शइ प्यारी हूंदी आहे असां घड़ी खणूं तड़ था कयूं वेंदऊं था छेड़ था लायूं ॿधूं था तड़फूं था अड़े वाह रे नंढड़ा वाह अलाह इश्क जी शइ प्यारी आहे हुकुमराम तालबन खे त फ़ुकरा जो बिस्तरा ठाहियो बिस्तरा ठाहियूं बिस्तरा ठाहे क्यों से चार बिस्तरा तो सरकार पाण उथिया उथी बीही ॾिसी मोटी आया ये सब कल्याण में आराम से बस उते असां वेठा आहियूं झटि गुज़री आहे 2 मिंट वरी साईं जन यादि कयो ॼाण फ़क़ीर 40 सोले निंड करे त उथिया आया हिकिड़ा उथियो आहे ॼाण ॻाल्हि ॿुधो तव्हां मीर जोखे ताईं वञो सतपुरी पोइ तव्हांजी मर्ज़ी पोइ दरिया जॾहिं टपो सेवण खां टपो जॾहिं टपो पर हाली वञो मीर जोखे वटि सतपुरी वरी अञा तारीफ़ करे सम्झाइनि था सतपुरी यादि बीहंदव असांजो हाल सरकार की हा सतपुड़ो उफराटो थींदो आहे न मतिलबु ईअं मन बीहे बिल्कुलु सतपुड़ो उफराटो थींदो आहे हावल सरकार जो सतपुरी उते वञे सुबुह थियो असां त सरकार सां अमर वठी अमर खे वॼायासीं सतपुरी सतपुरी वियासीं राति उते पई सुबुह जो उतां ख़्यालु आयो त हाणे भिट साईं कयो बसि हितां ई पूरा तयारु थियो सतरंग में आयासीं बीठासीं बाज़ार में रही थासीं फुकरास खे त ॻोल्ह तो पढ़ो पैसो को ॾिएव त हली न वठिजो हाणे को पाण ॾिएव खीसे में ॾिएव त वधां थो रही थासीं बाज़ार में कोई इश्क जी बाहि पई भरे गाॾी आई चढ़ियासीं ढाई साईं चढ़ थासीं हिकिड़ो अॻ में ई निम आहे की उन जे हेठां मसन ठाहिण वेठो आहे उन चयो बाबा असांखे अमर थियो आहे भिटाई साईं जो फ़क़ीर अचे वठो ऐं हुनजे लाइ ख़िदमत कयो मां तव्हांजे लाइ ठाहियो वेठो आहियां हीअ तव्हांजी बराबरि वरी तो पई आहे सरकार जो रोज़े पाक ते सुजूद कयोसीं सुजूद करे निकितासीं मोटी अची वेठासीं उतां जो हिकिड़ो हीसबानी हो उन मैनेजर खे वञी चयो त अॼु भिटाई साईं ॿाहिरि निकिरी वेठो आहे असांजी बिना पिल्क धोती में पुछी गाॾी धोती हुन चयो हा की साईं ॾिसो हाल त ॾिसो आया अची मिलिया ॻाल्हियूं ॿोलियूं सभु थियूं साम्हूं मथां जुमो हुजे साम्हूं सूबी ईंदासीं असां जुमो करे पोइ जुमे ते आयासीं खड़कड़ थी असां ॾाढो भाॼनि जा भेड़ थी विया भाॻु करे विया बाबा मूं पाण पिनल आहियां भिटाई साईं वटि तव्हां ॿियो ॾहें आया उन खां तव्हां भाॻु करायो उन ॾे वञो उन खां घुरो की बसि अॼु हाल उहो था ॾिसूं असांजी दिलि छिकी वई इहे कुर्ब छा जुमे ते पोइ असां भाॼा कयूं इहो आहे मुर्शिद कुर्ब महदी सरकार ग्रंथालय जो जानू न कुझु कयो आहे न कुझु जानू कुझु आहे आशिक़नि जे नाम कुझु कोन उहे करे बि आहे उहे आहिनि बि जानू आहे कोन मगर हीउ जेको लाइक़ु आहे तो मुंहिंजे महदी सरकार महदी पाक ग्रंथालय खां पुछो ज़ाहिर जो जी खना छा आहे त बका छा आहे मूंखे गुस्से सां जवाबु ॾिनो त एॾो तुंहिंजो छा आहे जेकी तोखे ॾसियो अथऊं ऐं ॾिनो अथऊं हिते गुम थी वञे जे त ॾिसंदे त पक न पवंदी ॿुधण मां न पवंदी ॾिसी ॾिसंदे त पोइ यकीन ॾिठी ॿुधी ॻाल्हि जो वॾो फ़र्क़ु आहे हाणे हिते ई मूंखे सम्झाइनि था असां था पुछूं सरकार फन्ना छा आहे त बका छा आहे गुस्से सां जवाबु न चाहे तुंहिंजो ॾेई
जेकी तोखे ॾसियो अथऊं ॾिनो अथऊं इते गुम थी वञ सभु कुझु इतां पैदा थींदो ॾिसंदे त पोइ इतबार ईंदी ॿुधण में न ईंदी पाण में ॾिस पाण मां परख पोइ तो ख़बर पवंदी हिकु ॾींहं असां लफ़्ज़ रुॻो पुछो न त मुर्शिद खां पुछिबो आहे त हीअ ॻाल्हि कीअं हीअ ॻाल्हि कीअं हिकिड़ी आहे पुछीसि त गुस्से सां जवाबु ॾिनो अहिड़े तुंहिंजो छा आहे जेकी तोखे ॾसियो ॾिनो अथऊं इते इतबार कर इते गुम थी वञ सभु कुझु इतां थींदो पोइ ॾिसण में ईंदी पोइ उहा ॻाल्हि पकी थिए ॿुधण मां इतबार न जेको ॾिसी ॾिसंदे उहो ईंदी पोइ असांखे ज़ाहिर जो पुछणु सरकार खां उन ॾे बंदि थियो पुछो बि उन दफ़े हिकु दफ़ो पोइ छा हूंदो हो किथे ख़्यालु अड़ंदो हो त हिते पुछंदा हुआसीं या मावड़ा हीअ ॻाल्हि कीअं दफ़े ख़्यालु वञी अड़े त मावड़ा हीअ ॻाल्हि कीअं पोइ पाण किथे बि हुजनि असां किथे बि हुजूं मगर पुछूं उते या मावड़ा हीअ ॻाल्हि कीअं